तमाम कमाल जो दौर अची चुको है। अगर अॼु जे दौर में तू माण्हुनि खे शो ऑफ करी थो, जेको कुछ कमाई थो, माण्हुनि खे ॾेखारी थो, त यादि रहे तुझी नाकामी आहे हिन में। अगर तू कामयाब रहण चाहीं थो त तुझी ज़िंदगी ॾींहों ॾींहुं वधंदी रहे, तू ग्रो कंदो रहे, तू हिक मंज़िल ते पहुचे, जेका मंज़िल तू जंहिं मंज़िल जो ख्वाब ॾिठो आहे, उहा मंज़िल सिर्फ़ तोखे उन ई सूरत में मिली सघे थी त तू माण्हुनि खे शो ऑफ करणु छॾे ॾे। जेका तुंहिंजी इनकम आहे उहा माण्हुनि खे न ॾेखार। जेको भी तुंहिंजो मुआशी ज़रियो आहे उन खां माण्हुनि खे बहितरी इहा ई अथई त लिकाए। माण्हुनि खे अगरि ॿुधाईंदे त यकीन कर तुंहिंजी नाकामी आहे हिन में। अगरि तू पंहिंजी ज़िंदगी में अमीर थियणु चाहे थो, कामयाब थियणु चाहे थो, त कॾहिं बि पंहिंजी कामयाबी जो राज़ माण्हुनि ताईं न पहुचाए। ए मुंहिंजा भाउ, ए मुंहिंजा दोस्त, माण्हू पाण खां वधीक पंहिंजे घर खां वधीक तुंहिंजे घर में तकनि था। माण्हू पाण खां वधीक तोखे था ॾिसनि। अगरि माण्हुनि खे तुंहिंजी कमज़ोरी जे बारे में ख़बर पइजी वई ऐं उन्हनि उन कमज़ोरी जे मुतालिक़ मुकमल ॼाणे वरितो त यकीन कर उहे तोखे हिकिड़े ॾींहुं ज़रूरु हाराईंदा। ऐं तू माण्हुनि खे अगरि चाहीं थो त माण्हू तोखे न हाराइनि ऐं तोखां माण्हू पोइना ई रहनि, ऐं तू चाहीं थो त माण्हुनि खां तू कामयाब रही ऐं तुंहिंजो राज़ माण्हुनि ताईं न पहुचे, त कॾहिं बि पंहिंजे राज़ खे माण्हुनि ताईं न पहुचाए। छो जो अगरि तुंहिंजो राज़ माण्हुनि ताईं पहुची वियो त उहा उन ॾींहं खां वठी तू पंहिंजी नाकामी जा ॾींहं करणु शुरू कजांइ। दोस्तों, मां आहियां अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, ही सिंध जो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे जेको तव्हांजी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ पुरअज़म आहे। अगरि तव्हां चाहियो था त तव्हांजी ज़िंदगी खे असीं तब्दील करियूं मोटिवेशन्स जे थ्रू, त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह हिकिड़े ॾींहुं ही चैनल तव्हांजी ज़िंदगी खे ज़रूरु तब्दील कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।